हाण दुनिया खां ओधर घुरंदे शर्म ईंदी आहे। असांखे पंहिंजा तरीक़ा तब्दील करणा पवंदा। मुल्क खे डिफॉल्ट थियण खां बचाइण पहिरीं अवलियत आहे। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ताह इस्माइल कराची चैम्बर ऑफ कॉमर्स जी तक़रीब में ख़िताब कंदे चयो आहे त सेप्टेंबर महीने खां पोइ मुआशी सूरतहाल बहितर थियण शुरू थी वेंदी। गॾियल अरब इमारात $1 अरब जी सीड़पकारी करण ते रज़ामंदी ज़ाहिर कई आहे। गुज़िरियल हुकूमत जी नाअहली जो नतीजो असांखे भोगणो पइजी रहियो आहे। पीटीआई जूं रोज़ नयूं चोरियूं पकड़जण लॻियूं। FIA फॉरेन फंडिंग केस जो दायरो वधाए छॾियो। ज़रियनि मूजिब केस में नामज़द 3 जवाबदारनि बयान रिकॉर्ड कराईंदे चयो आहे त खेनि का ख़बर नाहे परॾे मां केरु पैसा मोकिलींदो हो, रक़म किथे ऐं कंहिं ख़र्च कई। असां खां सहियूं वठी ब्लैंक चेक वरिता विया। ज़रियनि मूजिब इमरान ख़ान जी पर्सनल सेक्रेटरी समेत 3 जवाबदारनि मोहम्मद रफ़ीक, ताहिर इकबाल ऐं मोहम्मद इकबाल FIA वटि बयान रिकॉर्ड करायो आहे। अॻूणे सेनेट चेयरमैन ऐं सीनियर सियासतदान रज़ा रब्बानी सदर आरिफ अलवी खे तकरारी करार ॾेई इस्तीफ़ा जो मुतालबो करे छॾियो। रज़ा रब्बानी चयो आहे त सदर आर्टिकल 243 जी छिक 2 तहत फ़ौज जो सुप्रीम कमांडर हूंदो आहे, पर सियासी तालुक सबबि सदर सुप्रीम कमांडर जूं ज़िम्मेवारियूं पूरियूं करण में नाकाम साबित थियो आहे। आरिफ अलवी सदर चूंडजण बैदि पार्टी सां पंहिंजो सियासी तालुक ख़तम न कयो आहे। खेसि फौरी तौर उहिदे खां धार थियण घुर्जे। पीटीआई क़ौमी असेंबली जे 9 तखनि ते नंढी चूंड लाइ इलेक्शन कमीशन जो शेड्यूल चैलेंज करे छॾियो। पीटीआई अॻवान फैसल जावेद इस्लामाबाद हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराईंदे मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त पीटीआई MNAs जूं इस्तीफ़ाऊं मरहलेवार मंज़ूर थियण ख़िलाफ़ दरख़्वास्त ॿुधणी हेठि आहे। नंढी चूंड बाबति शेड्यूल कलदम करार ॾिनो वञे। पंजाब जे 21वीं रुकनी काबीना हलफ़ खणी वरितो। गवर्नर बलीगुर रहमान नई काबीना मेंबरनि खां हलफ़ वरितो। हलफ़ खणंदड़ में डॉक्टर यास्मीन राशिद, राजा बिशारत, आसिफ नकई, मियां असलम इकबाल, मोहसिन लिगारी, तैमूर मलिक ऐं ॿिया शामिल। चौधरी परवेज़ इलाही सूबाई काबीना जो पहिरियों इजलास तलब करे वरितो। ॾखण पंजाब में ॿोॾ ऐं सियासी सूरतहाल ते ग़ौर वीचार कयो वेंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ॿोॾ मुतासिरनि जी मदद लाइ इमदादी फंड क़ाइमु करे छॾियो। वस वारनि खे दिलि खोले फंड में मदद करण जी अपील। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त तारीख़ी बरसातुनि बलोचिस्तान, सिंध ऐं KPK में क़यामत सुगरा पैदा करे छॾी आहे। बरसात ऐं ॿोॾ सबबि वॾो नुक़सानु थियो आहे। फंड में मदद करे हुकूमत जो हथ वंडायो वञे। सिंध में चौमासी बरसातुनि जी चौथे स्पेल जी शुरूआत साई वसकारा शुरू। कराची में भी बादल बरसी पिया। अर्बन फ्लडिंग अलर्ट जारी। कोरंगी, सदर, II चंद्रीगढ़ रोड वटि हल्की बरसात। हैदराबाद, मीरपुर खास, बदीन, उमरकोट ऐं ॿियनि इलाइक़नि में तेज़ बरसात। शहर में 8 अगस्त खां हल्की ऐं गजगोड़ सां बरसात जो इम्कान। चमन समेत बलोचिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात शुरू थी वई। PDMA पारां बलोचिस्तान जे ओभर वारनि इलाइक़नि लाइ फ्लड अलर्ट जारी। कराची में तेज लहरुनि सबबि माहीगीरनि जी लाश ऊंधी थी वई। समूरा मोहाणा पंहिंजी मदद पाण तहत उबती ॿेड़ी जे पेट ते सवार थी क्लिफ्टन जे सीवियूं साहिल ताईं पहुचण में कामयाब थी विया। परॾे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जी कंबोडिया जे वज़ीर आज़म सां मुलाक़ात। ॿिन्ही मुल्कनि में ॿतरफ़ो सहकार वधाइण ऐं गॾियल दिलचस्पी वारनि मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि। कंबोडिया के वजीर आजम के आसियान रीजनल फोरम कामयाब नमूने मुनक़िद करण ते मुबारकबाद ॾिनी।
घोटकी में पुलिस पारा नौजवान के मुकाबले में मारण वारी दावा शक्की बणजी वई। मारजी वियल नौजवान जे गुजरियल ॾींहुं हथियारबंद नथा खमजण वारी वीडियो धरती टीवी हथ करे वरिती। वीडियो में सादा कपड़ा पहिरियल हथियारबंद मजीद शर के कार में विहारण की कोशिश कंदे नज़र अची रहिया आहिनि। नौजवान जे वारसनि मुक़ाबले खे जड़तू करार ॾेई छॾियो। इंसाफ़ फरहाम करण जो मुतालबो। दादू में पसंद जो परणू कंदड़ नौजवान के हथियारबंदन फायरिंग करे क़त्ल कर छड़ियो। जवाबदारन होटल ते वेठल नौजवान वाहिद बख्श सोलंगी के क़त्ल करे फरार थी विया। मखतूम बिलावल पुलिस लाश तहवील में वठी सिविल अस्पताल दादू मुंतकिल कयो। लाड़काने जी मार्केट थाने जे हद में 3 ॾींहं अॻु सूमरो में लाड़क ज़ात जी ॿिनि धुरियुनि विच में छेड़े जे नतीजे में ज़ख़्मी थियल रोड्स खाते जो मुलाजिम ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फोत। खैरपुर में शाह लतीफ़ थाने जे हद ममताज़ कॉलेज भरिसां दादशाह में खजियुनि जे बाग मां नौजवान जो लाश हथायो। सुञाणप न थी सघी। रावलपिंडी एक्सप्रेस शोएब अख्तर गोडन की तकलीफ में मुब्तला। सोशल मीडिया वेबसाइट ट्विटर ते वीडियो जारी। अवाम के दुआम की अपील। शोएब अख्तर चयो तो गोडन की 5 भेरा अग भी सर्जरी कराए चुको आहियां। अज बिनी गोडन जो ऑपरेशन है जेको 8 कलाकनि ताईं जारी रहंदो। दोस्त दुआ कर। इसराइल के फलस्तीन के शहर गजा ते बमबारी जेट जहाज़न की बमबारी सबब इस्लामी जहाज जो कमांडर और मासूम बाड़े समेत 15 ॼणा शहीद 15 ॼणा जख्मी थी पिया। इस्लामिक जहाज जो हमले ते सख्त रद्दअमल। वाक़े के ऐलान जंग करार ॾेई छॾियो। हमास पारां इसराइल ते 100 खां वधीक रॉकेट फायर। आई सिंध समेत समूरे मुल्क में करबला के शहीदन की याद में अज़ादारी जो सिलसिलो जारी। उटड़ी शहजादा इमाम कासिम अलैहिस्सलाम की मेहदी बरामद। मधेजी और आस पास के मुख्तलिफ नंढन वडन गोठन में करबला के शहीदन के भेटा पेश करण जो सिलसिलो जारी। मटियारी जिले में मोहर्रमुल हराम के हवाले से सिक्योरिटी का इंतजाम इंतहाई सख्त। जिले के 169 इमाम बारगाह में 8 इंतहाई हसास और 23 हसास करार ॾिनियूं वयूं। सामारो शहर में करबला के शहीदन की याद में 7 मुहर्रमुल हराम ते मरकजी बुखारी इमाम बारगाह सामारो ता इमाम कासिम अलैहिस्सलाम की याद में मातमी जुलूस बरामद थो। शुजाबाद में करबला के शहीदन की लाजवाल कुर्बानी की याद में 7 मुहर्रमुल हराम जो मरकजी जुलूस बरामद थो।